मलेर जे इलाइक़े पीर सरहदी ॻोठ जे रहवासियुनि पारां तरक़ियाती मनसूबनि खे नज़रअंदाज़ करण ऐं बुनियादी मसइला हल न थियण ख़िलाफ़ 3 ॾींहनि जी बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे छॾी आहे। कैंप में शरीक माण्हुनि मलेर जे चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीर सरहदी ॻोठ जे रहवासियुनि समाजी अॻवाननि नवीद जोखियो, मुनीर जोखियो, नूर ख़ान जोखियो ऐं ॿियनि चयो त असां मुसलसल बलदियाती इदारनि ऐं चूंडियल नुमाइंदनि वटि मसइला हल कराइण लाइ कोशिशूं कयूं, पर कंहिं बि असांजे ॻोठ जे बुनियादी मसइलनि खे हल करण जी कोशिश नाहे कई। जंहिं सबबु हाणे असां थकिजी पिया आहियूं। केर बि असांजूं दाहूं ॿुधण लाइ तयारु नाहे, जंहिं करे असां बुख हड़ताल करण ते मजबूर थी विया आहियूं। हुननि चयो त असां हिते सदियुनि खां रहूं था, पर अॼु जे जदीद दौर में असां वटि सेवरेज जो निज़ाम नाहे, पीअण जो पाणी नाहे, रोड रस्ता टुटियल आहिनि, डिस्पेंसरी ऐं स्कूल जी बिल्डिंग आहे, पर उन्हनि जी हालत तमामु ख़राबु आहे। हुननि वधीक चयो त हर साल तरक़ियाती रिथाऊं मंज़ूर कयूं वञनि थियूं, पर इन्हनि ते अमल सिर्फ़ कागज़नि में कयो वञे थो। हुननि सिंध हुकूमत सां मुतालबो कयो त असांजे ॻोठ में बुनियादी सहूलियतुनि जी फरहामी खे यकीनी बणायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची